असां मुखातिब आहियूं मीडियम वेव 1008 किलोहर्ट्ज़ ते। ख़वातीन लाइ प्रोग्राम पेश कजे थो सुगड़िन सत। मेज़बान शहजादी बुरगड़ी, स्टूडियो इंजीनियर तौफीक अहमद मेमण ऐं हिन प्रोग्राम जी प्रोड्यूसर आहे नाइमा सिद्दीक सूमरो। हाज़िर आहे प्रोग्राम सुगड़िन सत। अस्सलाम वालेकुम सर्दियों। प्रोग्राम सुगड़िन सत सां मां आहियां जी मेज़बान शहजादी बुरगड़ी। सर्दियों औरतन पंहिंजे पाण खे हमेशह अॻभरो रखियो आहे, चाहे वो घर जो कमकार हुजे, को हुनर हुजे, तालीम हुजे या सेहत हुजे। उन्हनि जी पूरी कोशिश इहा हूंदी आहे त असां पंहिंजे न्याणियुनि खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे घर भातियुनि खे तरक़ी ॾियारण जे लाइ, उन्हनि जे अॻभराई करण जे लाइ पंहिंजूं कोशिशूं वठूं। छाकाणि जेके औरतूं आहिनि उहो घर जो कमकार करणु, घर जी संभाल करणु ऐं गॾोगॾु जीअं हाणे जदीद दौर में केतिरा ई ईअं त असां वटि उन्हनि औरतुनि जो अगरि ज़िक्र कयूं त ज़माने माज़ी में बि असांजे ॻोठनि में, ॿहिराड़ियुनि में औरतुनि पंहिंजे पाण खे मञरायो आहे। बहितरीन जेको सिंध जो हुनर आहे ऐं ख़ूबसूरत तरीक़े सां उहो कमकार करणु, वरी उन्हनि खे विकिरो करणु, उन मां नाणो कमाए पंहिंजे घर भातियुनि खे उन में पार्टिसिपेट करणु, उन्हनि जो साथ ॾियणु ऐं पंहिंजे ॿारनि जे हवाले सां उन जी तालीम में। छाकाणि जॾहिं औरत मुआशी हवाले सां ताक़तवर आहे, स्ट्रॉन्ग आहे ऐं अक्सर जेके असांजे ॿहिराड़ी जो औरतूं आहिनि, छाकाणि जो असांजी ॿहिराड़ी में असां मालबंद हूंदा आहियूं। घर में जेको असां वटि खीरु अचे थो, असांजूं वॾड़ियूं उहो खीरु जेको थोरो ॼमाईंदियूं हुयूं, उन में लस्सी थींदी हुई, जेका लस्सी में घणो पाणी विझी हिकिड़ी त सॼे राज भाॻनि में, ग़रीब मिटनि माइटनि में ऐं हारी नारी उहा लस्सी जॾहिं उते उन्हनि घरनि मां वठणु ईंदा हुआ त असांजूं उहे वॾड़ियूं उन्हनि खे पाणी इन करे लस्सी में थोरो वधीक विधो वेंदो हो त जीअं ॿियनि खे पूराई करे सघिजे, ॿियनि खे ॾेई सघिजे। ऐं पोइ उन मां जेको मखणु थो निकिरे, निज मां गिहु जेको आहे सो पघारियो थो वञे ऐं उहो निज गिहु विकिणंदियूं हुयूं ऐं उहो विकिणी उन मां पंहिंजे घर जे जेके बि घर भाती आहिनि उन्हनि जे लाइ सहारो बणिजणु, उन पैसनि मां पंहिंजा गह गटा ठाहिणु, उन पैसनि मां पंहिंजे बचड़नि जे लाइ जेको आहे सो साथ ॾियणु, उन्हनि खे तालीम ॾियारणु, उन्हनि जा ॾाज ठाहिणु, इहे असांजी उन्हनि औरतुनि जा, उन्हनि सर्तियुनि जा, उन भेनरुनि जा कम आहिनि जेके शुरू खां हलंदा था रहनि। ऐं हाणे वरी तालीम जे हवाले सां जेके पढ़ियूं लिखियूं औरतूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ शोबनि में कमु करे रहियूं आहिनि।
पता न थो अॼु हुनजो सुख चैन फिटी वियो मुंहिंजो कमकार त मूंखां थिए नथो पता घर में फेरियूं मां ॾींदी अॼु हिॾकी वारो वार ॿधी अॼु हिॾकी वारो वार ॿधी शायदि सजण मुंहिंजी सार लधी इन दिल जी धक धक वई वधी अॼु हिॾकी वारो वार ॿधी अॼु हिॾकी वारो वार ॿधी भले खस के लिया मूंखां परे भले खस के लिया मूंखां परे पर यादि ज़मा पियो ज़रूर करे हुनजी बि मूं सां मिलण जे लाइ सम्झां थी दिलड़ी आमादी अॼु हिॾकी वारो वार ॿधी अॼु हिॾकी वारो वार ॿधी शायदि सजण मुंहिंजी सार लधी इन दिल जी धक धक वई वधी अॼु हिॾकी वारो वार ॿधी अॼु हिॾकी वारो वार सुखन वारी सद मतां कामूसी करे अंदर जिनिन अध डूंगर से ही डोरींदियूं सरतियो हिन वक़्तु असांजी महिमान सियासी समाजी अॻवान नाज़िश भट्टी असां सां गॾु मौजूदु आहे नाज़िश तव्हांजी तमामु वॾी महिरबानी तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे टाइम ॾिनो जी अस्सलाम वालेकुम सभिनी खां पहिरीं त असांजे लिसनर्स खे ऐं अदी थैंक यू तव्हांजो कि काफ़ी टाइम थी वियो को प्रोग्राम बि न कयो तव्हां अॼु इनवाइट कयो यादि कयो थैंक यू सो मच महिरबानी नाज़िश नाज़िश अॼु मां चाहींदसि त तव्हां पंहिंजे बारे में पंहिंजो हिकिड़ो मुख़्तसर तारुफ़ करायो त तव्हांजी तालीम जेका आहे सो कहिड़े शहर मां तव्हां तालीम वरिती या कहिड़े कमु कंदा हूंदो हिकु मदर बि आहियो पंहिंजे ॿारड़े खे तालीम बि ॾियारियो था तरबियत बि कयो था हुनजी पर तव्हां थोरो पंहिंजे बारे में बि असांखे ॿुधायो त कहिड़ा कम हाणे करे रहिया आहियो ऐं पंहिंजे तालीमी इदारनि जे हवाले सां बि जी थैंक यू अदी इब्तिदाई तालीम जेका आहे असांजी हिकिड़ो प्राइमरी स्कूल हो एंजलिक प्राइमरी स्कूल जेको कैंट में हो हैदराबाद में जी बिल्कुलु हैदराबाद में उते हासिल कई उन खां पोइ वरी जॾहिं अम्मी बाबा खे ख़बर पई त FG पब्लिक स्कूल हिकिड़ो जेको तमामु बहितरीन फेडरल इदारे जो स्कूल हो जिते इलाही घटि फीस में एतिरी बहितरीन एजुकेशन हुई जो मूंखे यादि आहे अम्मी कुटे कुटे पढ़ाईंदी तोखे सेकेंड अचिणो आहे अगरि भाउ फर्स्ट अचे थो एनी आओ तोखे सेकेंड रैंक खणणो आहे राति जो 3-3 बजे अम्मी जे डप में उहो सबक़ु विसरी वेंदो हो कॾहिं इहो थियो त भाउ खां पोइ वाकई बि तव्हां जेको आहे सो पोज़ीशन मां खणंदी हुअसि सेकेंड पोज़ीशन ओके मां खणंदी हुअसि सुठी ॻाल्हि ऐं ॿियो नाइन्थ मैट्रिक ताईं असांजी ख़ुशनसीबी इहा हुई की असांजी अम्मी असांखे पढ़ायो हालांकि हे जेको चीटिंग वग़ैरह जो आंसर आहे इहो असांखे गिफ्ट में मिलियो असांजे फैमिली में कॉन्सेप्ट न हो चीटिंग वग़ैरह जो इहो त असांखे मथां खां गिफ्ट में मिलियो त पोइ बहरहाल असांखे सुठो गिफ्ट न हो त 9th मैट्रिक ताईं जेको आहे सो
बाक़ाइदा पढ़ियासीं ऐं उन खां पोइ जेको आहे सो एंजेलिक प्राइमरी स्कूल खां पोइ FG पब्लिक स्कूल में वियासीं ऐं उन खां पोइ वरी कॉलेज जी तालीम जी तरफ़ आयासीं। मतिलबु टोटल एजुकेशन मुंहिंजी जेका आहे सॼी हैदराबाद में रही। स्टिल मां LLB कंटिन्यू कई आहे ऐं इंशाल्लाह हाणे हुनजो बि एंड थियण वारो। अच्छा, LLB करण जो को ख़ासि रीज़न, को सबब त हाणे हिन एज में LLB कजे? अदी पहिरीं ॻाल्हि त एज जी ॻाल्हि न कयो, एज एॾी वॾी। अच्छा, एज अक्सर जेको आहे सो लेडीज़ खे इहो हूंदो आहे त असांजी उमिरि जो हिसाब। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो त छा सोचे तव्हां हींअर LLB में ॾिसो न, मां 2016 खां जॾहिं पंहिंजो हिन सफ़र जो हिन जदोजहद जो आगाज़ कयो, मां सिर्फ़ु ॾिठो आहे कि औरतूं ॾाढो मुश्किल टाइम में हूंदियूं आहिनि। मां घर वेठे पर्सनल कॉन्टेक्ट जे थ्रू मां पंहिंजो तव्हांखे इहो ॿुधायां त इलाही उहे छोकिरियूं अॼुकल्ह जो जेके पेरेंट्स स्पेशली फादर पंहिंजी धीउनि खे प्रायोरिटी न ॾींदा, प्यार न ॾींदा, दोस्तानो रिलेशनशिप न काइम कंदा, वो छोकिरियूं खसी ठेले वारे सां बि इश्क करे वेही रहंदियूं, भॼी वेंदियूं। सो हाणे ईअं बि न आहे न अदी, मां तव्हांखे ॿुधायां बि रिसेंटली वाक़ियो बि ॿुधायां मां तव्हांखे त हिन वक़्तु हफ़्तो पहिरीं हिकिड़ी छोकिरी जी ब्लैकमेल थी है, तमाम बुरे तरीके से ब्लैकमेल थी है। छो कारण जो गरीब फैमिली हुई, उन्हनि जे पेरेंट्स जो ध्यान न हो, पी मजदूरी ते तो वने, मां कपड़ा सिबे पई, रद पर छोकरी के जेको है एतिरो जेको है न अकेलो छॾण हिन जो मतलब है त बराबरी जरूर बराबरी गॾु खणी हलो, तव्हां पंहिंजी औलाद खे ॾियणु घुर्जे, गॾु खणी हलो, ठीकु आहे। ये इशू एतिरा वधी विया आहिनि, उन करे LLB ऐं कानून जे हवाले सां बिल्कुलु असांखे ॼाण हूंदी त असां कुझु करे सघंदासीं न। सही नाज़िश हलूं था। हाणे असां हिकिड़ो सुठो गीत था ॿुधूं, इन खां पोइ वरी पंहिंजी ॻाल्हियुनि जी ॻाल्हि ॿोल जेके बि आहिनि उहे शुरू कंदासीं। जिस
नाज़िर जीअं त तव्हां सियासी समाज जे हवाले सां काफ़ी कम कया आहिनि ऐं कयो बि पिया हिन वक़्तु तव्हां नौजवाननि जे हवाले सां कहिड़ा कम करे रहिया आहियो त उहो असांखे ज़रूरु ॿुधाईंदो जीअं त मां तव्हांखे ॿुधायो थी 2016 खां इहो जदोजहद जो सफ़र शुरू थियो आहे ऐं मूंखे यादि न आहे त मां हिकु ॾींहुं बि सुकून सां वेठी हुजां अगरि मां सुकून सां वेठी बि हूंदी आहियां त मुंहिंजो दिमाग़ हलंदो पियो आहे त कुझु न कुझु नयो करिणो आहे ऐं असांजे मुल्क में एतिरो टैलेंट आहे जो मां चवां थी की रिसेंटली मां जेको आहे सो हिकिड़ो फ़ैसिलो बि कयो इन ई टैलेंट खे प्रमोट करण जे लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहियो लाइक ॾिसो असां सिलाई ऐं ॿियो ब्यूटिशियन त सेखारियूं था न नियाणियुनि खे उन खां हटी करे बि हाणे छोकिरा एतिरा ब्यूटिशियन में अची विया आहिनि छोकिरा एतिरा टेलर मास्टर आहिनि उन खां पोइ सिंगिंग कॉम्पिटिशन्स आहिनि फैशन मॉडलिंग उन खां पोइ टेबलो ड्रामा इन सभिनी लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म असां प्रोवाइड कयूं पिया त सॼा नौजवान जेके नेगेटिव एक्टिविटीज़ में आहिनि उहे हेॾे अचनि पॉज़िटिव रस्ते ते अॻिते वधनि असां प्लेटफॉर्म ॾियूं पिया उन्हनि खे न सिर्फ़ु असां उन तां इन्हनि खे ग्रूम कयूं पॉलिश कयूं अॻिते इन्हनि खे लाइन अप करायूं हे इज़त जी रोज़ी कनि पंहिंजी त मुंहिंजी हीअं तमामु कोशिशूं उन ते पियूं हलनि नाज़िर हिन सां गॾु जेके तव्हां सेंटर्स वग़ैरह खोलियो पिया ऐं उन्हनि में केतिरियूं छोकिरियूं तव्हां वटि सेंटर ते कमु कनि थियूं पोइ उन खां पोइ जॾहिं हू सिलायूं या मुख़्तलिफ़ जेके सेंटर्स में वोकेशनल ट्रेनिंग्स थियनि थियूं उन्हनि करण खां पोइ छा तव्हां उन्हनि छोकिरियुनि खे उते ई रोज़गार बि ॾियारियो था बिल्कुलु कोशिश इहा हूंदी आहे की जेके बि छोकिरियूं सिलाई सिखी वठनि कॉलर सिखनि थियूं कोशिश त उहे वीचारियूं पाण बि कंदियूं आहिनि पंहिंजा सैलून खोले वठंदियूं आहिनि इलाही सारियूं के सुठे सैलून ते जॉब बि कंदियूं आहिनि ऐं इलाही सारियूं घर में कपिड़ा वग़ैरह जीअं ॾिसो कोविड अची वियो अगरि उहे छोकिरियूं हुनरमंद न हुजनि हू छा कनि उन्हनि जो इहो हिकिड़ो रोज़गार असां उन्हनि खे मशीनूं वग़ैरह प्रोवाइड करे छॾियूं चवंदा आहिनि त तव्हां जेको आहे सो पैसा ॾियण खां वधीक बहितर इहो आहे की हुनर ॾियो हुनर जेको आहे लाइफ टाइम हिकिड़ो उन्हनि जे लाइ हिकिड़ो मतिलबु फ़ाइदो हासिल करना ऐं रिसेंटली ख्वाजा सिरान लाइ बि हुकूमत खां रिक्वेस्ट कई ॾाढा बंद कया उन खां पोइ इहो ट्रांसजेंडर जे लाइ बि सेंटर खुलियो जंहिंमें हू सिंगिंग बि सिखनि था उन खां पोइ ब्यूटिशियन सिलाई त तमामु पॉज़िटिव शयूं आहिनि वरी छोकिरनि लाइ बि इहे प्लेटफॉर्म्स आहिनि यूथ खे तव्हां हमेशह पॉज़िटिव रस्तो ॾेखारियो पॉज़िटिव रस्ते ते हलायो नौजवाननि जे लाइ तव्हां वटि काफ़ी शयूं आहिनि त जंहिंजे बारे में तव्हां चओ पिया त ट्रेनिंग सेंटर्स बि आहिनि ऐं उन्हनि जे टैलेंट खे जेको आहे सो अॻियां आणण जे लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तव्हां उनखे अॻियां आणियो पिया तमामु सुठी ॻाल्हि आहे नाज़िर चाचा इहो नौजवाननि जे हवाले सां त तव्हांजा कम हलनि था पर जीअं त औरतुनि जे हवाले सां उन्हनि जी बहितरी जे लाइ उनखे अॻियां आणण जे लाइ उन लाइ कॾहिं कहिड़ी शइ या को प्लान कयो आहे 2016 खां जेको मुंहिंजो सफ़र जो आगाज़ थियो त मां जेको आहे न ट्रेनिंग सेंटर खोलियो ई छोकिरियुनि जे लाइ उते ख्वाजा सिरान रुगो दुआ करण ईंदा ख्वाजा सिरान जो उते को मुंहिंजे ज़हन में कॉन्सेप्ट ई न हो त मां कॾहिं इहो कम बि कंदसि इहो त जॾहिं 2019 ऐं 20 में असांजी मुलाक़ात थी हुई कोविड जे दौरान मां होॾे वियसि कुझु सामान खणी उन्हनि जे लाइ
पोइ मूंखे ख़बर पई एॾा भला माण्हू आहिनि, एॾा सुठा, एॾा टैलेंटेड। मां हिननि जे विच में कचहरी लॻाइण विहणु शुरू कयो ऐं डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन जे प्लेटफॉर्म तां हिननि सां मुलाक़ातूं, मीटिंग्स। पोइ मूंखे ख़बर पई हीअ असां खां बि वधीक सुठा आहिनि, हाजी नमाज़ी हिननि में निकिता। पोइ मां हिननि ते कमु शुरू कयो। मां हुननि मां 4-5 अहिड़ा खया। मां हुननि खे चयो तव्हां मूं सां गॾु बीहंदव त मां तव्हांजे लाइ हर हंधि बीहण लाइ तयारु आहियां। मूंखे ॾाढियूं कॉम्प्लिकेशन्स आयूं, ॾाढा ग्रीवेंसिस आया, ॾाढो माण्हू ज़रूर मसला थिया टोक हूंदा। तंज़ तानो हुटिंग मां एॾी बर्दाश्त कई, अधी यकीन कयो, रोडनि ते बि कई, पर मां कॾहिं हिमत न हारी। अॼु उहे ई माण्हू मुंहिंजे लाइ ताड़ियूं बि वॼाइनि था ऐं मूंखे कॉन्ग्रेचुलेट बि कनि था ऐं मूंखे चवनि था तुंहिंजी टीम जा ख्वाजा सिरा असांखे बि खपनि था, असां पाण सां गॾु खणूं। तमामु सुठी ॻाल्हि आहे। अच्छा नाज़िश, हिन सां गॾु तव्हां जेको कुझु इहो एफर्ट्स वरितियूं ख्वाजा सिरा जे लाइ, पोइ हींअर प्रैक्टिकली कोड़ो डॉक्यूमेंट्स या कोड़ो सर्कुलेट थियो आहे गवर्नमेंट जे तरफ़ां त उन्हनि खे उन्हनि जा राइट्स वग़ैरह ॾिना? गवर्नमेंट जे तरफ़ां रिसेंटली बिल्कुलु हींअर हुननि जो जेको आहे सो नवीद कमर साहब ख़ुदि असेंबली में बि हुननि जे बिल ते जेका कोशिश कई हुई, वफ़ाक मां बि पास थी वियो, सिंध गवर्नमेंट मां बि पास थी वियो। ऐं उन में बिल में हर शइ जो इहो लिखियलु आहे जेको ट्रांसजेंडर कम्युनिटी जे मुताबिक़ हो, हुननि जूं ही विशिस हुयूं। हुन में हिकिड़ी शइ अञा रहिजे थी त पेरेंट्स पनिशमेंट जो मां चयो कि एड कयो न, जेके माइट उन्हनि वीचारनि मासूम ॿारनि खे घरनि मां कढी था छॾीनि, त ख्वाजा सिराए असांजे कम जो न आहे। हालांकि उहो बेसिकली त उहो अलाह सां ई ठाहियो आहे, हिकिड़ो रूह आहे, हिकिड़ो इंसान आहे न, त उनखे सभिनी खे एक्सेप्ट करणु घुरिजे। सही। अच्छा, इहे ॻाल्हियूं बि गॾु गॾु हलंदियूं, पर म्यूज़िक जे हवाले सां, मौसीक़ी जे हवाले सां बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल्हि थियणु घुरिजे। अच्छा, तव्हांखे पंहिंजी सिंधी जेके सिंगर्स आहिनि, जेके असांजो तमामु बहितरीनु सिंगर्स रहियूं आहिनि, सिंध जो बहितरीनु आवाज़ रखंदड़, कहिड़ी सिंगर तव्हांखे पसंदि आहे? ॾिसो, सभ खां मथे टॉप ऑफ दी लिस्ट असांजी जेको दिलि चइजे आबदा परवीन साहब आहिनि। बिल्कुलु। सॼी जेको आहे दुनिया जी जेको आहे न चाहतूं समेटियो वेठियूं आहिनि। उन खां पोइ अदी शैला गुल असांजी भेण ऐं सुठी सिंगर आहे, सनम मारविया, ऐं कई खोड़ सारियूं आहिनि। त भला जेकॾहिं को सॉन्ग ॿुधणु चाहियो त कंहिंजी आवाज़ में ॿुधणु चाहींदो? मां अदी शैला जी आवाज़ में ॿुधणु चाहींदसि। हुन जो हिकिड़ो सॉन्ग पहिरें बि पवंदासीं, ॾाढो मूंखे अट्रैक्ट कंदो आहे। मां अदी खे चवंदी आहियां ॻाए ॿुधाए बार बार। हलो, असां तव्हांखे शैला गुल जी आवाज़ में बहितरीनु गीत ॿुधाईंदो। जिंदगी खे चाहे
प्रोग्राम सुगड़न सत्र जो वक्त पुॼाणे ते पहुतो आहे। मेज़बान शहज़ादी भुरगड़ी, प्रोड्यूसर नाइमा सिद्दीक सोमरो, इंजीनियर असां सां गॾु आहे तौफ़ीक अहमद मेमन। इन ई दुआ सां इजाज़त वठंदासीं त शाला जिते बि हुजो ख़ुशि ऐं आबाद हुजो।